अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था सोबो देरो खां ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल राति सोबो देरो लॻ ॻोठ कमाल फ़कीर लाशारी में नामालूम चोर साजन वल्द गुलाम जाफ़र लाशारी जे घर जी दीवार में खाट राणी 50,000 रोक सोना ज़ेवर ऐं घरेलू सामान चोराए फ़रार थी विया। ॻोठाणनि साजन न्याज़ फ़कीर लाशारी, सजन लाशारी, सूमर लाशारी, मुरीद लाशारी ऐं ॿियनि बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणनि चयो त असां वाक़े जो इतला सोबो देरो पुलिस के ॾिनो। सोबो देरो पुलिस आई जेका जाइ वारदात ॾिसी वापसि हली वई। मुतासिरन IG सिंध SSP खैरपुर खां मुतालबो कयो त चोरी वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। साईं फौजुल शाह MNA साईं जावेद अली शाह ऐं साईं प्यार अली शाह गुज़ारिश आहे त असांजो जेको गॾो थियो आहे वापसि करायो वञे।